के जेके अचनि ज़मीन मिम्बर थे नहीं मजलिस अज़ा के किताब करण फरमाइन सनद हौसला अफ़ज़ा जिला बाबा जो बुलंदतर सलावत सैयदना व नबीना व तबीबे क़ुलूबना व मौलाना अबिल क़ासिम मुहम्मद सलातो सलाम अला हसनिल मसमूम वल हुसैनिल मज़लूम मज़लूम बिला जुर्मिन वला ख़ता फ़ी अर्ज़े करबला अल्लती क़ालत बाद वफ़ाते अबीहा या अबते अलौ अन्नहा सुब्बत अलल अय्याम सिरन लयालिया अल्लती क़ाल इंद वक़्त विदाइही मिनल ख़याम या ज़ैनब व या उम्म कुलसूम व या रुक़य्या व या जारियत उम्मी ज़हरा अलैकुन्न मिन्नी सलाम वलअनत दाइमत अला अअदाइहिम वल मुनकरीन व फ़ज़ाइलिहिम व गाज़बी हुक़ूक़िहिम मिन यौमिना हाज़ा इला क़ियामि यौमिद्दीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ़ि वल जू'i व नक़्सिन मिनल अमवालि वल अनफ़ुसि वस्समरात व बशिर साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन सल्लल्लाहु अज़ीज़ान गिरामी क़दर मुहिबान हैदर करार मां तव्हांजे साम्हूं सूरत बकरा जी जंहिं आयत जे तिलावत जो शरफ़ हासिल कयो आहे उन में ख़ुदावंद आलम ऐलान थो करे त मां अलाह ज़रूरु आज़माईंदुसि ऐं मां तव्हांजे साम्हूं इहो अर्ज़ु रखियो हो त हर इंसान ते आज़माइश आहे वरी कॾहिं कॾहिं बाज़ो काती थींदो आहे छो त रसूल ख़ुदा इहो ऐलान करे वियो हो त मां पाण खां बाद हिन क़ौम खे उदाहीअ में कोन थो छॾे वञा हिन क़ौम जे उदाहीअ खे ख़तमु करण जे लाइ ॿ नूर छॾियो थो वञा इन ॿिन्ही नूरनि जो पाण में तालुक़ु एॾो गहरो आहे जे इन ॿिन्ही मंझां हिकिड़े खे छॾींदो ॿियो तव्हांखे सम्झ में ई कोन्हे
ॾिसो वरी क़ुरान ऐं अहल बैत जो वरी एॾो गहरो तालुक़ु आहे जो दुनिया अॼायो बुग़्ज़ जे हिन खां पाए वेठी आहे। ॿ ॻाल्हियुनि में पाण पिया था हुजनि। हिकिड़ो वरी चवंदे ई ऐलान पिया था कंदे बीबीअ जा पिटियल बीबी ज़ैनब जा इहे पिटींदा ऐं कुटींदा रहंदा त दुश्मन त चाहींदो आहे न त मथे मुक़ाबिल दुश्मन जी सज़ा में इज़ाफ़ो थिए। दुश्मन इहे चाहींदो आहे मिसाल जे तौर ते मुंहिंजो दुश्मन हुजे कोरट उनखे 2 साल कैद ॾे, मुंहिंजी तमन्ना चवंदी जे 4 लॻे सां त भलो हो। छे नऊज़ बिल्लाह मिन्हा असां शिया बीबी ज़ैनब जा पिटियल आहियूं, असां पंहिंजे पाण ते ज़ुल्म था कयूं आहियूं तुंहिंजा मथे मुक़ाबिल, पोइ तूं छाजे लाइ जुलूसनि ते रूटनि ते दारू विछाईंदो वठे, इख़्तिलाफ़ी बयान ॾींदो वठे त शीयनि खे महदूद कयो। असां जेकॾहिं सज़ाई याफ़्ता मुजरिम आहियूं बीबी जा, पोइ असांखे छॾे ॾियो त असांजी सज़ा में इज़ाफ़ो थिए। माना तुंहिंजो बयान ॿुधाए थो त इहा सज़ा असांखे कोन्हे, हुसैनियत जी सज़ा में यज़ीदियत जो नस्ल ज़ाहिर थो थिए। पोइ इहो इश्क जी वादी आहे, दुनिया सुञातो ई कोन्हे त इश्क चइबो छा खे आहे। इहा इश्क जी वादी एॾी अज़ीम वादी आहे जो इन इश्क जी वादीअ खे सम्झण जे लाइ ख़ुदावंद आलमीन 14 नुमाइंदनि खे मोकिलियो जिन क़ुरान सां गॾु अहल बैत खे रखियो। हिकिड़े खे छॾींदो जो सम्झ में कोन ईंदो, इन जे करे कोन सम्झ में ईंदो जो हिननि जो पाण में रब्त ऐं दुनिया वॾी कोशिशि कई त अहल बैत खे क़ुरान खां परे साबित कई। पर इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला खां बाद नोके नेज़ा ते जिन महिल यज़ीद ऐलान कया त का वही कोन हुई, क़ुरान हिन ते नाज़िल ई कोन थियो हो, का वही कोन हुई, को क़ुरान कोन हो। इहो नऊज़ बिल्लाह मिन्हा बनु हाशिम जो ढोंग हो ताकि दुनिया असांजे दर जी मुहताज बणिजे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन फरमाईंदो हो यज़ीद तूं चाहें थो त मां पैसा उछलाए दुनिया खे ख़रीद करे अहल बैत खां क़ुरान परे करे छॾींदुसि, पर यादि रखजांइ तुंहिंजे वस में ॿियो कुझु कोन्हे को, तूं वस में वठ हुसैन जो सर तन खां धार करे सघीं थो, क़ुरान सां अहल बैत खां परे नथो करे सघे। इश्क सम्झणो अथव न त कोहे तूर ते मूसा खे ॾिसो जो अलाह पुछियुसि मां तिल्क बियमीन ही या मूसा, मूसा इहो हथ में छा अथई, हथ में छा अथई, जे काल है असा आहे। जेकॾहिं उनवान सां ॾिठो वञे न इहो इम्तिहान इश्क आहे, हर नबीअ ते इम्तिहान आया। इहो वरी इम्तिहान मां हिकिड़ो रिज़ल्ट वरी अलाह कढंदो आहे। इम्तिहान लीडर ॾींदा आहिनि, उन जो को प्रमोशन थींदो आहे, उन जी अलाह जी निगाह में इज़त वधंदी आहे, उन जी अलाह जी निगाह में वक़ार वधंदो आहे। प्रमोशन लीडर जो थींदो आहे, रैयत पूरी खाईंदी आहे। जनाब यूसुफ जो इम्तिहान शुरू थियो, खूह में पहुतो, इम्तिहान जो दामन हथ में न छॾी, वरी अलाह खूह मां कढरायसि, मिस्र जी बाज़ारनि में सौदा थियसि, वरी अलाह हिनखे हिते बि खणायो। इहो इम्तिहान पियो वञे वधंदो, पियो वञे वधंदो, पियो वञे वधंदो, जेॾी महिल अज़ीज़ मिस्र ताईं पहुतो अलाह इम्तिहान बंदि न कयसि। हाणे हिते मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे, इम्तिहान बि परेशान कंदो आहे, मुसीबत बि परेशान कंदी आहे। असां वरी वॾो अलमियो इहो आहे जो कंहिं मुहक़िक़ चयो हो त मुआशिरो बिगड़ंदो ई तॾहिं आहे जॾहिं इंसान पंहिंजी ग़लतीअ जो वकील थिए, ॿिए जी ग़लतीअ जो जज थिए। छो जो पहिरियां में चयो न त अहल बैत क़ुरान हिदायत जे लाइ आहे। मौला मुसीबत बि परेशान कंदी आहे, इम्तिहानात ख़ुदावंदी बि परेशान कंदी आहे। मौला असां कीअं महसूसु कयूं जो इहो अज़ाब इलाही आहे या मुसीबत आहे या इहो इम्तिहान आहे। मौला असां कीअं अमीर मौला खे कंहिं पुछा कयो त मौला जे अलाह नाराज़ थिए त बि नेमतूं खसींदो आहे, जे इम्तिहान में मुब्तला करे त बि नेमतूं खसींदो आहे। मौला कीअं ख़बर पवे? असां हर मुसीबत खे इम्तिहान चवंदा आहियूं न। ऐं ॿिए ते वरी मिसाल मूं जहिड़ो को ग़रीब परेशान थिए, मिसाल मां पाण ते थो चवां, मिसाल मौलवी रशीद थिए परेशान, मां तुंहिंजी ॾिठी पिटिजी वियो, नेमतूं फुरजी वियुसि, ऐं जे मां पंहिंजे प्रकारनि जे करे पोइ ते अची वञा छो त असीं मोमिननि ते इम्तिहान ईंदा आहियूं।
मोमिन ते इम्तिहान ईंदा आहिनि। अमीर अली खां कोई सवाल कयो मौला कीअं ख़बर पवे त इहो इम्तिहान आहे या मुसीबत आहे? मौला फरमायो त जेका परेशानी तोखे ख़ुदा जे क़रीब करे इहो अलाह जे तरफ़ां इम्तिहान अथई। जेका मुसीबत तोखां रब ई विसारे छॾे इनखे इम्तिहान में न शुमार कर, ईअं सम्झ अलाह जो आज़ाब अथई। मौला अमीर मौला जो जुमलो आहे न, अल्लाहुम्मा ग़फ़िर ली ज़ुनूब अल्लती तंज़िलुल बला। हाणे इहे बला इम्तिहान में कान, मुसीबत में आया करबला। हुन ॾींहुं चयो न त कर्ब अलॻि शइ आहे, बला अलॻि शइ आहे। कर्ब बि माना मुसीबत इम्तिहान, कर्ब बि माना कर्ब जी माना छा आहे? माना इम्तिहान, मुसीबत, परेशानियूं। भला इहो बि हिकिड़ो पीरियड आहे अलाह जे इम्तिहान जो। पोइ इहे कंहिं नबी गुज़रिया आहिनि हितां। मौला था फरमायो अल्लाहुम्मा ग़फ़िर ली ज़ुनूब अल्लती तुनज़िलुल बला। ओ मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजा उहे गुनाह माफ़ कर जिन गुनाहनि जे करे तूं मुसीबतुनि खे नाज़िल कंदो वई। जेका मुसीबत, जेका परेशानी इंसान खां रब ई विसारे छॾे, मौला फरमाईंदा इनखे इम्तिहान जी निगाह सां न ॾिस। ईअं सम्झ त अलाह जे तरफ़ां तुंहिंजे मथां आज़ाब इलाही नाज़िल आहे। ऐं मौला फरमाईंदा जेका परेशानी तोखे अलाह जे क़रीब कंदी अचे, ईअं सम्झ तुंहिंजे इम्तिहान में अलाह इज़ाफ़ो कयो। पोइ जेॾीमहिल तूं इम्तिहान में पास थिए पोइ इंतज़ारु कर त हुन क़रीब जी तरफ़ां अता कॾहिं थी थिए। यूसुफ अलैहिस्सलाम जो इम्तिहान हलियो, इन वञी स्टेज ते पहुतो जो जनाब यूसुफ अलैहिस्सलाम ते तुहमत लॻी। इरादो कयो न जनाब ज़ुलेखा, इहो वॾो इम्तिहान आहे जनाब यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ। इहो दर्स आहे त जेॾीमहिल ज़ुलेखा 7 दरवाज़ा बंदि कया, चाबियूं हुयूं जनाब ज़ुलेखा वटि। ऐं क़ुर तो चए फलम्मा बलग अशद्दुहु, यूसुफ उहो टाइम हो जो पंहिंजे जवानीअ जे चौफन ते पहुतो। हुस्न जो बि आलम न हुयो, ऐं हिन पासे वरी हुस्न जी देवी सॾाइण वारी ज़ुलेखा। इरादो बि संदो, दरवाज़ा बि बंदि। पर हिते रिवायत जुमला आहिनि, ज़ुलेखा छा कयो, पंहिंजी इहा जेको पोती हुई न कंध में पियल, इहा हिन पुट जे मथां उछलाई। हाणे इन ते गौर कजो, पुट जे मथां उछलाई। जनाब यूसुफ जो छा थी करे, हालांकि नबी आहे, हुनखे ख़बर हुई त हिन जे दिलि में छा आहे, पर दुनिया खे बि थो ॾेखारे। इहा छा थी करे, जेको मूं इरादो रखियो आहे न, इहो इरादो एॾो ख़राबु आहे जो मुंहिंजी ग़ैरत गवारा नथी करे त मां पंहिंजे ख़ुदा जे साम्हूं इहो कमु अंजाम ॾियां। जनाब यूसुफ चयो त पोइ इहो ई हक़ मूंखे बि आहे, तूं पंहिंजे उन ख़ुदा खां हया करे थी जेको ठाहियल बि तुंहिंजो आहे, तोखे करे बि कुझु नथो सघे। जनाब यूसुफ चवे थो पोइ इहो ई हक़ यूसुफ खे आहे, जेको अलाह ॾिसे बि पियो, सभु कुझु करे सघे थो। तूं हिन खां हया करे थी, मां पंहिंजे ख़ालिक खां हया न कयां। जनाब यूसुफ ईअं चई भॻो। अचो यूसुफ खां पुछा कयो, यूसुफ तूं कहिड़े आधार ते भॻे? दरवाज़ा त बंदि हा, तालनि जूं चाबियूं बि ज़ुलेखा वटि हुयूं। जेतो मां तोखे अलाह जी अता थो ॾेखारियां त मूं पंहिंजे इम्तिहान ते पूरो उतरी हर लदत खे ठोकर ॾेई भॻो आहियां। पोइ जंहिं अलाह जे करे मूं ठोकर ॾेई भॻो आहियां, छा उहो अलाह मुंहिंजा बंदि दरवाज़ा बि न खोलींदो? दर्स छा आहे? दर्स कहिड़ो आहे? जनाब यूसुफ तो चवे त तूं इहे रुगो इहे न चवंदो कर त मुआशिरो ख़राबु आहे। मुआशिरो केॾो बि ख़राबु हुजे, तूं दुनिया जी लज़तुनि खे ठोकर ॾेई पंहिंजे रब जी मासियत खे निगाह में रखो त क़रीब रब मूंखां नाराज़ थींदो। मुआशिरे खे ठोकर ॾेई भॼी वञ। यादि रखजांइ जे बंदि दरवाज़ा अलाह न खोले त पोइ तुंहिंजो ख़ालिक छा में आहे। इम्तिहान ॾिस, वरी जॾहिं अलाह इम्तिहान जो सिलो पियो ॾे जनाब यूसुफ अलैहिस्सलाम खे, त पूरो मिस्र बुख ते हुजे हा। जेॾीमहिल कुतीफ़ार ऐलान कयो त तोखे कहिड़ी वज़ारत खपे, जे मूंखे वज़ारत खपे, वज़ारत खज़ाना ते मूंखे चीफ कर। सभिनी खज़ाननि जे मथां जनाब यूसुफ थियो, मालिक कहिड़ी अता कईसि, कहिड़ी अता कयो त पोइ ॾिनईसि इम्तिहान खां बाद। जो तो इहो यूसुफ ते मुंहिंजो अता हो त मां अलाह यूसुफ खे इन क़ैद खाने मां खणी मिस्र जो बादशाह बणायो, प्रमोशन कयोमांसि। ऐं जेका पोइ लॻ रयत हुयुसि, उन जे मथां मुंहिंजो अहसान इहो हो, जिथे पूरी दुनिया बुख ते वेठी हुई 3 साल, उते मिस्र जा माण्हू ख़ैरातूं विरहाईंदा पिया वतन। ख़ुदा फरमाईंदो इहो जनाब यूसुफ जे इम्तिहान जो नतीजो हो।
तो यूसुफ जो इम्तिहान जी सदा हुई फकत मिस्र ताईं हुसैन जी इम्तिहान पूरे रूए ज़मीन ते हुई। मोला फरमाईंदा अल्लाह हुसैन खे त या मंज़िल ते ॾिनी आहे मालिक पोइ हिन क़ौम खे छा थो ॾे। ख़ुदा फरमाईंदा हिन क़ौम ते मथां मुंहिंजो इहो अहसान आहे पूरी दुनिया में एतिरी रैयत कंहिं नबी जी बि न खाईंदी जेतिरी रैयत हुसैन जे सदक़े में नियाज़ न करे खाईंदी आहे। काइनात में नबी जी उम्मत मन वसन वाला हूंदा न जनाब ईसा जे दौर में मूसा जे दौर में पोइ मिलियो उन्हनि खे पर 1400 साल गुज़री विया आहिनि। चवनि था 10 ॾींहं मुहर्रम जा इहे वाहिद ॾिहाड़ा आहिनि जंहिंमें को इख़्तिलाफ़ कोन्हे। पूरी दुनिया में ज़ोर शोर सां इहो ॾहो मल्हायो थो वञे हता के वर्ल्ड बैंक वारनि खे बि पूरे साल जो टन अवर 10 मुहर्रम में ई ठाहिणो पवंदो आहे। इहो करीब करबला जो इम्तिहान आहे। तहां ये असांखे दुनिया रोके छो नथी सघे। जनाब मूसा जो इम्तिहान थियो न इब्तिदा में ही इम्तिहान जनाब मूसा जो शुरू जाओ अल्लाह ताला जनाब ईसा जनाब मूसा जी अम्मा खे चयो त अगरि मूसा खे खण वॾे दरिया में उछलिया दरिया नील में उछलाईंसि दरिया नील में उछलाईंसि अल्लाह जो इंतज़ाम कयो। इहो जनाब यूसुफ जनाब मूसा अलैहिस्सलाम इहो तरंदो 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 उन्हे पतण ते अची पहुतो जंहिं पतण ते फिरौन जो महल हो। ऐं वरी अजीब ॻाल्हि आहे इहो मुंहिंजो ज़ावियो आहे मुंहिंजो नज़रियो आहे। मालिक एतिरा नबियुनि जा दुश्मन थिया कोशिशूं कयूं पर कंहिं नबीअ खे पंहिंजे दुश्मन जे घर में तो कोन पालरायो। पर इहा कहिड़ी वजह हुई जो मूसा के फिरौन के घर में पाल रही। खुदा आलम जो गालिबन इहो आवाज़ अचे त कंहिं बि नबी जे दौर जे काफ़र जी एतिरी ज़रूरत न हुई जेतिरी फिरौन जी ज़रूरत हुई। भला कंहिं नबी जे तारीख़ में इहे चयो सभिनी काहिननि ॿुधायसि सभिनी जादूगरनि काहिननि ॿुधायसि त हीउ जेको बच्चो ॼमंदो इहो तुंहिंजी बातिल हुकूमत खे ख़तमु कंदो। छा चई त इहो पुटु ॼमण ई कोन ॾींदुसि। पहिरें स्टेप में छा कई मर्द अलग पूराई औरतूं अलग पूराई। वरी काहिननि चयसि न मां जे पेट में मुंतकिल थी चुको आहे हामला औरतूं ॿार केराई। काहिननि चयसि न तूं पंहिंजी पूरी ताक़त इस्तेमालु करे छॾी पोइ बि ॿार ॼमी चुको आहे 70 या 80 हज़ार ॿार माराई ॿार माराई। मालिक असांखे 2 शयूं सथ में न आयूं 2 शयूं सथ में न आयूं। रसूल तो फरमाए अहल बैत क़ुरान गॾु खण त तोखे सथ में अचे। हिकिड़ो अली जो काबे में अचणु सथ में न आयो। ॿियो मूसा जो फिरौन जे महल में पलटणु सथ में न आयो। ख़ुदा फरमाइनि था फिरौन बि ईअं ई सरकश हो जीअं अली जो दुश्मन सरकश आहे। हू बि ईअं ई धांधलीबाज़ हो जीअं अली जो दुश्मन आहे। छो जो इहो जो धांधलीबाज़ आहे हर नबी जी तव्हां तारीख़ पढ़ी ॾिसो जेसि ताईं नबी हयाती ओसि ताईं उन दौर जे कुफर जी जंग हयाती। नबी दुनिया छॾी फाइल बंदि थी वई 1400 साल गुज़री विया आहिनि। अली त हलियो जो दुनिया छॾे जन्नत जो मालिक अॻु ई हो पर अली जो दुश्मन अॼु चुप करे थो। ख़ुदा फरमाईंदो इन करे मां अली खे काबे में आंदो आहे। हाणे छो तई जनाब मूसा खे फिरौन जे महल में चई इन जे करे जो इन फिरौन इन कूड़े रबूबियत जी दावा रखण वारे फिरौन ऐलान करे चयो त मां मूसा खे ॼमण कोन ॾींदुसि। हर पासे इस्तेमालु कराए हू पे चाहे त मूसा न अचे मां पे चवां त मूसा क़रीब थिए। हू रबूबियत जा पावर पे इस्तेमालु करे कूड़े रबूबियत जा मां अल्लाह पंहिंजी ताक़त पे इस्तेमालु कयां। ख़ुदा फरमाए हिन चैलेंज कयो हो त मूसा खे ॼमण कोन ॾींदुसि। मां हुते चैलेंज कयो ओ फिरौन मां ख़ालिक़ आहियां तूं पंहिंजे हथ में मखलूक रही ॾेखार। न मुड़ियो ख़ुदा फरमाए ओॾी महिल मूंखे जलाल आयो। हीउ पियो चवे त न ॼमण ॾींदुसि अल्लाह ओॾी महिल ई जलाल में आयो। तूं थिए चवे त न अचणु ॾींदुसि फिरौन यादि रखजांइ मां अल्लाह क़ादिर मुतलिक आहियां। जे इन ई मूसा खे तुंहिंजी झोलीअ में न पलरायां त पोइ मां अल्लाह ई न आहियां। इहो ई मूसा हाणे तो अली ते मौला ख़बर आहे अली खे काबे में छो आण रही छो आंदई आवाज़ कुदरत ईंदो इन जे करे अली खे आंदो आहे जो
वही पे दलील पैदा करे त अली हीअं अली हीअं अली हिननि खां घटि अली हुननि खां घटि हो, पर मां इन जे करे थो चवां मूंखे ख़बर आहे इन जे करे अली खे काबे में आंदो आहे। ख़ुदा फरमाईंदा इन जे करे अली काबे में आयो आहे जो अली जो दुश्मन चुप करे वेहण वारो कोन्हे। मां इन जे करे अली खे काबे में आंदो आहे। ख़ुदा फरमाईंदा तूं पंहिंजी ताक़त इस्तेमाल कर, मां अल्लाह पंहिंजी मशीयत जो इस्तेमाल कयां अली खे ॼमण जे लाइ। इन जे करे घर थो ॾियां जे काइनात जे हर मुस्लमान जो सजदो मां अल्लाह अली जे ॼमण वारे घर खे न करायां त पोइ मां अल्लाह ई न आहियां। इन जे करे जनाब मूसा आयो। हाणे त रिवायत मुलाहिम जनाब मूसा जी पेटी ॾिसी, छो जो हर इंसान जी फितरत आहे त बंदि थियण शइ खे खोलींदो आहे, ॾिसण में छा आहे ॾिठई। हाणे इहे तारीख़ जो ज़माना आहिनि त उन टाइम ते फिरौन ऐं फिरौन जी घरवारी गॾु के औलाद हुया, हिननि खे औलाद हुयो कोन। नबूवत नबी बच्चो उनजो नूर एतिरो हो, जीअं जो खयई जीअं जो खयई जीअं जो खयई चवनि था हिन दिलि में सोचियो त इहो ई ॿारु आहे जेको मुंहिंजे तख़्त खे तबाह कंदो। इरादो कई हिन खे क़त्ल करायां। क़ुरान मजीद आयत ॾिनी वो अलक़ैतो अलैका मुहब्बत मिन्नी। ख़ुदा फरमाईंदा मूसा मां अल्लाह जेके तुंहिंजे मथां अताऊं कयूं हूं उन्हनि अताउनि मथां वॾे में वॾी अता इहा हुई जो फिरौन जे हथनि ते जीअं तो पहुतो है मां अल्लाह तोखे मुहब्बत जो लिबास पाराए छॾियो हो। वो अलक़ैतो अलैका मुहब्बत मिन्नी, इन मुहब्बत जे लिबास जो इहो तासीर हो जो तुंहिंजो दुश्मन एॾो मजबूर थियो जो तोखे पालण ते मजबूर कयोमांसि। इहो जनाब मूसा जे इम्तिहान जो नतीजो हो। ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे इम्तिहान जो नतीजो छा आहे जो काइनात में का अहिड़ी मक़तलगाह कोन्हे जेका क़यामत ताईं फेद विरहाए। वाहिद करबला आहे जेका क़यामत ताईं फेद थी विरहाए। वाहिद इहा करबला आहे। करबला इश्क जी वादी आहे। इहो ई मूसा अलैहिस्सलाम अलाह इम्तिहान बंदि कयसि, इम्तिहान बंदि कोन थियो। फिरौन जे महल में रहियो। वरी जेॾी महिल नौजवान थियो त क़ुरान थो चए त हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे फदख़लल मदीनत रुजलैन हा हुना मिन ग़फ़लतिन मिन अहलिहा। हाणे इन शइ ते गौर कयो त क़ुरान जी दक़ीक़ियतनि खे सम्झिजो। अलाह त चवे त हिकिड़ो ॾींहुं मूसा जी ज़िंदगीअ में अहिड़ो आयो जो उन टाइम ते शहर में दाख़िल थियो जो माण्हू गफ़लत में हुआ। माण्हू गफ़लत में हुया। पहिरें चयो न ओसी ताईं अहल बैत ताईं क़ुरान जे करे परे हुजनि न ॿई सम्झ में कोन ईंदा। मौला खां पुछो मौला उहो टाइम कहिड़ो हो जो अलाह त चवे त उन टाइम ते मूसा आयो शहर में जंहिं टाइम ते माण्हू गफ़लत में हुया मौला फरमायो त इहो टाइम मग़रिब वारो टाइम हो। इहो ई टाइम आहे। मौला फरमाईंदा यादि रखजांइ हूअ मुस्तहिक़ सदको हूअ कंहिं मोमिन जी हाजत खे पूरो करणु सवाबु आहे। पर मौला फरमायो त उन टाइम ते ॿियो सॼो ॾींहुं फजर खां वठी मग़रिब वारी निमाज़ ताईं इन ग़ुरूब वारे टाइम ताईं मौला जो फरमाना त एहतियात जी ज़रूरत कोन थी। पर यादि रखजांइ जेॾी महिल सिज ग़ुरूब ते अचे न पंहिंजे दर तां सवालीअ खे ख़ाली न मोटाइजांइ। मौला छो? मौला फरमायो इन जे करे। हाणे हिकिड़ो मुशाहिदो वञी कजो। तव्हांजे वजूद में इहा अलाह रखी आहे पर अॼु खां वञी तहक़ीक़ कजो। तव्हां परदेस ते हुजो ग़ुरूब जो टाइम जेको थींदो आहे न त मोमिन जो दिलि उदास थींदो आहे। इहो थींदो आहे न जीअं जीअं मग़रिब थींदी आहे अलाह जी पूरी काइनात मग़मूम बणिजी वेंदी आहे। हवा केॾी बि हुजे मग़रिब वारे टाइम ते रुकी वेंदी आहे। इहे पन केॾा बि हिलनि मुरझाइजी वेंदा आहिनि। साइंसदाननि बि इन शइ ते तहक़ीक़ कई आहे त इहो वणु सॼो ॾींहुं कार्बन डाइऑक्साइड छटींदो आहे पर मग़रिब वारे टाइम ते वरी अलाह हिन में हरारत थो रखे इहो साक़ित ई इन जे करे थींदो आहे त के जरासीम साक़ित करे। इन जे करे मुस्तहबात मग़रिब वारे टाइम ते वण जे हेठां खट न रखो। पोइ अॻे माण्हू चवंदासीं जिन हिन दौर जा माण्हू त चवनि जरासीम आहिनि। इन जे करे मौला इहो छो थो मग़मूम थिए इन टाइम ते मोमिन। मौला जो फरमाना इन टाइम जो तालुक़ असांजी ॾाढी ज़हरा सां आहे। इन टाइम जो तालुक़ असांजी ॾाढी ज़हरा सां आहे। इन जे करे अल्लाह इन टाइम जी निमाज़ खे
असर कोन कयो आहे। छो जो हर शइ जी छूट आहे, ज़हरा जे हक़ जी छूट आहे ई कान का। इन टाइम ते कहिड़े टाइम ते पहुतो? मग़रिब वारे टाइम ते। ऐं हिकिड़ो किताब शियनि जो अल शराए अलामा मजलिसी जो मुस्तनद चइनि किताबनि में हिकिड़ो इहो किताब आहे। चहे इमाम खे कंहिं पुछा कई, मौला किथे खुटो जनाब याकूब, किथे खुटो जो अल्लाह यूसुफ जहिड़ो पुटु एतिरो परे कईंसि जो रोई रोई हुनजे अखियुनि जी बीनाई ख़तमु थी वई। मौला जो फरमाना इहो मग़रिब वारो टाइम हो जो दर ते सवाली अची जनाब याकूब जे दर ते सवाली अची बीठो, पर ही पंहिंजे बचनि जी ख़ुशीअ में महू रहियो, सवालीअ जे सवाल ते गौर ई न कई। अल्लाह फरमाए त तूं नबी आहीं, तो नबूवत खे इहो कमु चुकाए न पियो। अल्लाह इम्तिहान में इज़ाफ़ो कईसि जे जॾहिं तुंहिंजी निगाह में मुंहिंजी मखलूक जी का अहमियत कोन्हे का, मां अल्लाह इरादो थो कयां याकूब यूसुफ जहिड़ो सुहिणो पुटु तोखां परे करे थो छॾियां। इहा ई वजह आहे हर नबीअ खां तरक़ औला थी आहे। कंहिं न कंहिं स्टेप ते बीठो आहे नबी, वाहिद अहल बैत जो घराणो आहे जो किथे बीठो ई कोन्हे। जनाब याकूब त खुटो बीठो। ऐं सूरत तहर पढ़ी ॾिसो, युद्ध में उन ताम अला हुब्बिही मिस्कीन व यतीम व असीरा। क़ुरान थो चवे त ही वाहिद घर आहे जेको पाण बुख ते हा, पर केॾी महिल मिस्कीननि खे पिया खाराइनि, केॾी महिल असीरनि खे पिया खाराइनि, केॾी महिल यतीमनि खे पिया खाराइनि। छो? मुला तो फरमाइनि असां साबित करण था चाहियूं त नबूवत जी परवाज़ ॿी आहे, इमामत जी परवाज़ ॿी आहे। बीठो कहिड़े टाइम ते पहुतो? मग़रिब वारे टाइम ते माण्हू गफ़लत जी निंड सुतल आहे। मुला तो फरमाना त यादि रखजांइ उसी ते करबला ई न थींदे जेसीं ते इन टाइम खे न सुञाणींदे, इन टाइम ते ग़ाफ़िल न हुजिजांइ। जीअं पहुतो छा ॾिठई? ॿ हमराह जन विढ़िया पिया आहिनि, हाज़ा मिन शियतिही व हाज़ा मिन अदुव्विही। क़ुरान चए थो जनाब मूसा अलैहिस्सलाम गौर कयो त मूसा जे अकुल फ़ैसिलो कयो त हिकिड़ो मुंहिंजो शियो आहे, ॿियो हुनजो दुश्मन आहे। क़ुरान छा चयो? हिकिड़ो मुंहिंजो शियो, ॿियो हुनजो दुश्मन। फस्तग़ाथहु लज़ी मिन शियतिही। क़ुरान थो चए जेॾी महिल जनाब मूसा जे शिये मूसा खे ॾिठो हो, फस्तग़ाथहु लज़ी मिन शियतिही, पोइ मूसा जे शिये मूसा खे सॼो। हाणे त मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे, दुनिया त ॿई पासा ॻाल्हि में फाथल आहे। जेकॾहिं था कयूं मातम, चवनि था त हम ज़िंदा हो जावेद का मातम नहीं करते। जे था घुरूं मदद, चवनि था मुर्दे का मदद घुरणु हराम आहे। जेकॾहिं तूं ज़िंदा मञे थो त मूंखे रुॻो एतिरो ॿुधाइजां त अल्लाह हर उन किसे खे क़ुरान में सांठे रखियो आहे जेको आसनुल क़िसास में आहे। क़ुरान तो ते फस्तग़ाथहु लज़ी मिन शियतिही, मूसा जे शिये मूसा खे सॾे। पोइ मूसा ईअं छो न चएसि अल्लाह जे हूंदे मूसा खे छो थो सॾे? छो न चयो मूसा त रब खे सॾ न, मूंखे छो थो सॾे? हाणे मुंहिंजो जेको सुवालु आहे, जेकॾहिं मूसा जे दौर जो शियो मूसा खे सॾे बनी इसराईल जो सचो आशिक़ रही सघे थो, पोइ महदी जे दौर जो शियो महदी ऐं अली खे सॾे मुस्लमान छो नथो रही सघे? पोइ छा थियो? मूसा अलैहिस्सलाम पूरी कोशिशि कई, छो त उन में हिकिड़ो ज़ालिम हो, हिकिड़ो मज़लूम हो। जे तारीख़ पढ़ी ॾिसंदासीं न त रिवायत जा जुमिला हिननि जो झेड़ो थियो ई ज़ुल्म ऐं मज़लूमियत ते हो, हक़ ऐं बातिल जो झेड़ो हो। तॾहिं जनाब मूसा अलैहिस्सलाम विच में पियो। हिकिड़ो हो मूसा जो मुरीद, ॿियो हो फिरौन जो बोरची। पघार खणंदो हो, मूसा वारे खे जंहिंजो ॾिठई न पघार ही पियो खणे, तंदूर जो मानी पचाईंदो हो। ॼण हीअं कर तूं वांदो पियो फिरी मूंखे काठियूं करे आणींदे। हिन चयो ॿ पघार पियो खणी, तूं काठियूं तोखे मां छो करे ॾियां? छो करे ॾे काठियूं? इन था विढ़िया। जनाब मूसा अलैहिस्सलाम जीअं आयो हथ में कोशिशि कई त हिननि खे छॾायां, हू मुड़े न पियो ज़ुल्म तां, हीउ ज़ुल्म सहंदो रहियो मजबूर थी करे। फवक़ज़हु क़ज़ा। क़ुरान ते चए मूसा अलैहिस्सलाम हुनखे मुक हई, नबूवत वारी मुक में असर एतिरो हो जो पहिरें ई थक में मरी। वरी इम्तिहान वधियो मूसा जो, इम्तिहान वधियो। हाणे जनाब मूसा अलैहिस्सलाम मजबूर थियो, ख़ौफ़ में मिस्र छॾे हलियो वियो फ़लस्तीन। मदाइन सफ़र कई 80 या 90 साल शुएब अलैहिस्सलाम जी बकरियूं चारियूं।
बकरी चालीस मेहनत एतिरी बुलंद हुई अल्लाह इम्तिहान खे ॾिसी वरी अल्लाह इंतज़ाम इहो कयो जो जनाब शोएब अलैहिस्सलाम ते वही कई त हाणे मुंहिंजो मूसा इन कैटेगरी ते पुॼी वियो आहे हाणे तुंहिंजे मथां ज़रूरी आहे त पंहिंजी न्याणी मूसा जी ज़ोजियत में ॾेई छॾ हाणे हिते तारीख़ हिकिड़ा जुमिला लिखिया आहिनि जनाब मूसा पहुतो उहा 9 साल खां बाद में पंहिंजी घरवारी वठी ऐं सफ़र ते शुरू थियो हाणे विसर वञा जीअं विसर कंहिं इलाइक़े में पहुतो अल्लाह खे इम्तिहान में इज़ाफ़ो करणो हो जनाब मूसा अलैहिस्सलाम जी ज़ोजा खे बुखार थी वियो सहारा जो सफ़र ऐं तंहिंखां पोइ वरी जनाब मूसा जी ज़ोजा खे बुखार बि थी वियो उधारी वरी अल्लाह इंतज़ाम कयो त मींहुं बि शुरू थी वियो त सोचे अहिड़ो बंदोबस्तु कयां त बाहि हथ अचे थो हीअ उधारी रोशनी में तब्दील थिए जनाब मूसा अलैहिस्सलाम जे पॉइंट ते बीही इरादो कयो त का रोशनी पैदा थिए का रोशनी हथ कयां थोरो परे ॾिठई त कंहिं वण जे हेठां रोशनी नज़र आयसि घरवारी खे विहारी ते वेह त मां हिते टांडो खणी अचां पोइ बाहि बाहि जीअं जो पहुतो उते तो खुदा वंदालम फरमात फखला न अलैक मूसा ते जुती ला इन्नहु ज़ातन मुक़द्दस तुआ इन्नी अन अल्लाह या मूसा वाह वाह मूसा ये बाहे बाहे काने का मां अल्लाह जो चवे ते पंजा जुते पंज जुतियूं लाह इन्हे ते करे तो तू वादी मुक़द्दस ते इश्क जी सरज़मीन ते पुॼी वियो है वाह वाह दुनिया ते अन्या ताईं इहा पहेली सम्झ में न आई आहे त अलीअ वारा अमीर हुजनि ग़रीब हुजनि पीर हुजनि सैयद हुजनि वाह वाह ही मुहर्रम में जुतियूं छो लाहींदा आहिनि अहिड़ी गर्मीअ में दुनिया अञा हुसैन जी तहरीक खे सम्झी कोन्हे एसिन ताईं वादी इश्क सम्झ में नथो अचे जेसिन ताईं अहल बैत जे मकतब खे न पढ़ूं वाह वाह मौला सादिक़ इमाम जे दौर में मौला जो मुहिब हो सलात पढ़ो आले मोहम्मद ज़ात मौला के दौर में मौला जो मुहिम हो जनाब सहल खुरासानी मौला वटि आयो अचे इमाम खे चई थी मौला इहो तव्हां दौर जे यज़ीद जे ख़िलाफ़ ख़ुरूज छो नथा कयो ख़ुरूज छो नथा कयो मौला फरमायो त मूं वटि एतिरा सिपाही कोन्हनि जो सादिक़ में ही दुश्मन सां विढ़े चई मौला ही सॼो खुरासान शीअनि सां भरियो पियो आहे बाक़ियुनि जी त पाण ॻाल्हि ई नथा कयूं खुरासान मौला फरमायो त खुरासान में सब शिया है जे तो हाँ मौला फरमायो इन खुरासान शियन मझा तुझी हैसियत छा है वाह वाह वही गाल कही जेको नजरियो मौलवी अली रज़ा जो आ वाह वाह इन दौर में जेका पुछने न चंद दी फिलाने इलाके जी शियत जिंदा ही मुझे करे वाह वाह हले वो तल्लाई टेकड़ ते जिंदगी गुजारींदो हुजे जनाब सहल ही हो जुमलो चयो चई मौला मां हुननि जो सरदार मौला फरमाया अच्छा सरदार मन रहियत ते वेठी अचे हाँ इमाम हिकिड़ो जुमिलो फरमायो मौला फरमायो जेॾी महिल चई न मौला मां हुनजो सरदार हाँ मौला फरमायो मन सरदार रहियत छॾे सरदार हिते आयो आहे न चए थो हा मौला फरमायो हीअं कर ख़ुरूज पोइ कंदासीं हाणे हीअं कर त जेको तंदूर रोशन थो ॾिसे न तंदूर में वेह वाह वाह चई मौला उहो जंग मौला त जंग पोइ कभी पहिरियों तंदूर में वेह चई मौला उहो काफ़र सां विढ़णो आहे मां त चवां त दुश्मन सां विढ़ूं तव्हां हिते तंदूर में था विहारियो ये इन्हनि जी कचहरी पई हले त अली जे मकतब जो पढ़ियो ॾिठो शियो वाह वाह जनाब हारून मक्की जनाब हारून मक्की छा कंदो वीचारो काठियूं खपाए वठे खपाईंदो बाज़ार में उहो काठियूं मथे ते रखी वञे पियो बाज़ार खपाइण इमाम जे इन ओताक जो दरजो खुलियल ॾिठई न त ईअं कीअं थो थी सघे इमाम जो मुहिब हुजे ऐं इब्तिदा में इमाम जी ज़ियारत न करे दरजो खुले ॾिठी न गौर सां ॾिठी इमाम वेठो सलाम कई अस्सलाम वालेकुम इब्न रसूल अल्लाह वो मुस्तफ़ा जा जानशीन मौला मुझे तो सलाम आहे मौला न ॿुधायसि अॻी न ॿुधायसि पोइ न ॿुधायसि मसलो मौला चए हारून ते त जी मौला फरमाए तो खणंदे तंदूर में जुती राथई काठ न सुधो तंदूर में सलाम करो वाला मुझे ज़ात जुती राथई हाणे मूंसां वरी जुती ॼाण न रखिजो जुती राथई सिधो तंदूर में हाणे ही तंदूर में वियो न ही जनाब सहल खुरासानी बार बार इमाम खे चयो इमाम हुनजी ॻाल्हि फेराए तॾहिं ख़बर खुरासान जा शिया निमाज़ी चए थो हा मौला
इमाम ॻाल्हि मटाए चयो मोला हारून मरी वियो मोला त हारून खे छॾ मूंखे ॿुधाए खुरासान में मस्जिदूं खणियूं हिन इमाम बारगाहूं खणियूं हिन ही ॿुधाए वरी चवंदो त मोला हारून मोला फरमायो हारून खे छॾे ॾे जेॾीमहिल इमाम खे मजबूर कई न मोला फरमायो अञा तूं इश्क ऐं इम्तिहान जी मंज़िल ते पहुतो ई कोन्हे को मोला जीअं जो आयो धक मथे कई त छा ॾिसे जनाब सवाल खुरासानी चए थो जीअं जो धक मथे कयां सादिक जो शियो तशहुद वारी हालत जे जीअं तशहुद में वेहबो आहे इहे वेठो आहे टांडनि सां वेही सादिक जो सलवातूं पियो पढ़े सड़ियो कोन हाणे त असां लॻा पुछा कई हारून तोखे बाहि कुझु कोन कयो ऐं इमाम जेॾीमहिल चई घिड़ पुछईसीं कोन त मोला छो घिड़ा त जनाब हारून चयो त इहा तोखे ख़बर आहे कॾहिं बि को आशिक़ माशूक़ मारणु थोरो ई चाहींदो को बि आशिक़ हुजे माशूक़ कोन थो मारणु चाहे मुहिब हुजे महबूब कोन थो मारणु चाहे त तो इहो कीअं थो थी सघे आशिक़ चवे ऐं माशूक़ कमु न करे कीअं थो थी सघे आशिक़ चवे ऐं माशूक़ कमु न करे जो तो चवंदा आशिक़ सादिक जहिड़ा हुजनि सादिक चवे त बाहि में दम थोरे आहे जो हारून खे साड़े ॾेखारे सम्झ में ॻाल्हि हथे त हुसैन जे नाले ते जॾहिं अज़ादार 10 मुहर्रम 9 मुहर्रम ते मत ते लॻंदा आहिनि असांजो इहो अक़ीदो आहे त असां माशूक़ आहियूं हुसैन आशिक़ आहे पोइ जेको हुसैन जे इश्क में लहे बाहि में दम ई कोन्हे जो हुसैनीअ जा क़दम साड़े ॾेखारे जनाबे सहल पुछो जनाबे हारून जी चए थो मूंखे जुती लाइण सम्झ में कोन इहो किथां सिखियई चए थो इहो मां क़ुर मां सिखी आहे किथां सिखियई चए थो क़ुर मां चए थो कीअं चए थो हू मूसा जे इश्क जी वादी हुई ही मुंहिंजे इश्क जी वादी आहे पोइ आशिक़ जेॾीमहिल इश्क जी वादीअ में रहंदो आहे पोइ जुतियूं थोरो ई पाईंदो आहे अञा त हुसैन सम्झ में नथा अचनि हे ही गर्मीअ में रोडनि ते पिया था फिरनि ही इश्क जी सरज़मीन ते जुतियूं थोरो ई पाए फिरंदा सरज़मीन इश्क ते आशिक़ जुतियूं थोरी पाईंदो पोइ जेको आशिक़ थी पवे उनखे मौसम असर कान कंदी आहे उन ते मौसम असर कोन थी करे अलाह जनाब मूसा जे इम्तिहान खे बीहारियो इम्तिहान खे बीहारियो जनाब मूसा पियो इम्तिहान खे वधाए हाणे हिते रिवायत जंहिंमहिल आहिनि जनाब मूसा अलैहिस्सलाम जंहिंमहिल कोहे तूर ते पहुतो इहा लठ पहिरीं कढुसि इहा शोएब खां मिली हुअसि ऐं इहा रिवायत में जंहिंमहिल आहिनि त इहा लठ मुंहिंजो दुनिया वारनि जो सुवालु आहे हूं अचाए ते वॾो बरधको मचाए वेठा हीअ बि शइ शिया लिकाईंदा हीअ बि शइ शिया लिकाईंदा मूंखे रुॻो एतिरो ॿुधा त जेका जनाब मूसा जे हथ में लठ हुई कंहिंजी हुई मूसा जी सदी जे सदी हुजे हा त पोइ हिकु नबी खां ॿिए नबी जे हथ में कन्वर्ट कोन थिए हा इहा लठ हुई जनाब आदम जी आदम खां थींदी जनाब शोएब वटि पहुती पोइ इहा शोएब खां जनाब मूसा ताईं पहुती इहा लठ फिरंदी चवंदा वई किथे चवंदा इहा लठ तॾहिं ज़ाहिर थींदी जॾहिं आख़िरी हुजत महदी इमाम ईंदो हुन जे हथ में मूसा वारी असहाबी हूंदी हाणे ख़ुदा मंदाल में सवाल कर तिलक मां यमीनिक बियदिही या मूसा इहो सॼे हथ में छा अथई सॼे हथ में छा अथई चए थो काल हे असाय अतवक्कउ फीहा व हुशु अला गनमी वली फीहा मुआरिबुन उखरा ख़ुदा पुछुसि एतिरो त मूसा जो छा अथई थोरो जवाबु ॾे मुंहिंजी लठा पोइ एतिरी वॾी ॻाल्हि छो कई मुंहिंजा लॻे मुंहिंजी लठा इहा आम रुॻो लठ कोन्हे मां केॾीमहिल हिन सां बकरियूं विकिणींदो आहियां वरी धनार माण्हू आहे इन लठ सां केॾीमहिल बकरियुनि जे लाइ इहे पलड़ा बि छाणींदो आहियां इहे इन लठ सां केॾीमहिल थकिजी पवंदो आहे ज़मीन में हणंदो आहे पोइ इहा छांव बि पैदा कंदी आहे अचो मूसा खां पुछा कयूं त मूसा रुॻो एतिरो ॿुधा अलाह तोखां पुछो अथई छा आहे तूं रुॻो एतिरो चई आहे असांजे हीअ लठ आहे पोइ एतिरी वॾी ॻाल्हि करण जो फ़ाइदो जॾहिं मूसा चवंदो मां इश्क जी सरज़मीन ते वेठो हुउसि पोइ माशूक़ चाहींदो आहे त इश्क जी ॻाल्हि खे अञा वधायां इश्क जी ॻाल्हि खे अञा वधायां
तो हुसैन एतिरो इम्तिहान ॾिनो जो इब्लिस जहिड़ो मुर्दार शख्सियत अलाह खे मुंहिंजा अलाह इम्तिहान तमामु न पंहिंजा ॾिठा, सभिनी ने पंहिंजा इम्तिहान ॾिठा, किथे न किथे बीठा। मुंहिंजा अलाह हुसैन खे अॼु मुंहिंजी तमन्ना ते मुंहिंजे चवण ते हिकिड़ो चकर आज़मा छा कयां। चवनि था त एन टाइम इहो हो जो 10 मुहर्रम जी दीगर हुई, इमाम हुसैन जनाब अली असगर खे दफ़न पिया था कनि। ख़ुदा ने इब्लिस खां पुछो मरवा न ॾे ख़बर छा त कयां जो तूं मञी जे त वाक़ई हुसैन साबिर आहे। चई मुंहिंजा अलाह इन सिंध में जेका बि हरारत आहे हुसैन ते कर। रिवायत जा जुमला आहिनि, जेॾी महिल इहा हरारत पूरी हुसैन ते थी, जिब्रील ॾिठो, जिब्रील पंहिंजा पर सिंध ते आॾो ॾिना, ज़मीन ते वेठल अलाह जे आशिक़ मथे जीअं त ॾिठो, छो जो दुनिया वारा रुॻो सिंध खे पिया ॾिसनि, हुसैन जिब्रील खे बि ॾिसे पियो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमाए जिब्रील मां हुसैन थी करे त तव्हांजे विच मां निकिरी वञ, विच मां निकिरी वञ। मौला हर जंग में नबियुनि अलाह जी मदद खे तलब कयो, हथ मन कोशिश कयूं त कान का मदद अची पवे। मुंहिंजा अलाह वाहिद तूं हुसैन मौला वाहिद तूं करबला जो मुजाहिद हुई जो अलाह जी मखलूक अॻियां अचे पई, तूं उन्हनि खे रोकी पियो। उहो इमाम हुसैन फरमाईंदा त मां तव्हांखे सरज़मीन इश्क थो ॿुधायां, आशिक़ चाहींदो आहे अञा इश्क जी रांदि वधे त मज़ो अचे, अञा इश्क वधे त सुकून ऐं लुताफ़त अचे। इहो करबला जो मयार आहे। हाणे जनाब मूसा जी वीचार वधनि, हाणे त ख़ुदा आलम फरमाए मूसा जेॾी महिल अलाह जो यकीन ॾियारिसि तुंहिंजी लठा पोला ते हल्का असांजे मूसा लठू छिल लठू छिल असां थी वई ख़बर आहे जी। हाणे ख़ुदा चवनि मूसा इहो हथु जेको आहे पंहिंजे खीसे में विझ, इहो ॿरंदड़ हथ में मिलियुसि। हाणे ख़ुदा चयसि वादा बिला फिरौन लतगा मूसा हाणे ईअं कर इहो वञ फिरौन ॾे जो इहो फिरौन ताबूत बणिजी वियो आहे, इहो ताबूत निकितल आहे तुग़यानीअ मां। तुग़यानी चइबो आहे ओॾी महिल तुग़यानी चवंदा आहिनि पाणीअ वारी तुग़यानीअ खे, जेॾी महिल पाणी पंहिंजी मौज में अची वञे उहो मुक़ररु करदा वाटर जे कपनि खां वही लहे, इन खे चवंदा आहिनि ताबूतियत। ख़ुदा सां फरमाए त इन सभु हथूं फिरौन लताड़े चुको आहे। मूसा हाणे वञ ॿियो अलाह सां ॻाल्हाई, दुआ पढ़ी रब शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी व यफ़क़हू क़ौली। ये पूरी अलाह जे साम्हूं इहे जुमला चई त मुंहिंजा अलाह मूंखे हीअं बि करे ॾे, मुंहिंजे सीने खे कुशादो करे, एॾो वॾो ज़ालिम आहे, पोइ मुंहिंजे हिन लहज़े में इहे पावर अता कर जो फिरौन खे मुतमिन करे मोटी अचां। मुंहिंजा अलाह हारून जहिड़ो भाउ मूंखे पंहिंजो वज़ीर करे ॾे। इहे जुमला जेॾी महिल चई क़ुर थो चवे त अलाह ऐलान कयो मूसा तुंहिंजी सभु तमन्नाऊं पूरियूं कयूं, हाणे वञ। ॿियो अञा ख़बर आई पोइ अलाह चयसि त मूसा तूं ख़बर आहे न मां अलाह तव्हां सां गॾु आहियां। जेॾी महिल चई न अलाह तव्हां सां गॾु आहे, हाणे जनाब मूसा जुमला चया त मालिक जेके बि शयूं हुयूं उहे तुंहिंजी खिलकत जूं शयूं हुयूं, खिलकत वारी शइ ते मूसा खे एतिरो भरोसो न हो। हाणे इन जे करे बेखौफ़ थी थो वञा तो मुंहिंजो ख़ालिक़ मूंसां गॾु आहे, पोइ जंहिंसां ख़ालिक़ गॾु हुजे उनखे मखलूक शिकस्त नथी ॾेई सघे। अलाह मूसा खे पे चयो त मां तोसां गॾु आहियां, ऐं इमाम हुसैन खे सभिनी पे झलियो, सभिनी झलियो। जनाब हनफी चयसि त भाउ न वञ, पुट न वञ करबला, रसूल जे हर मन छॾे पुट न वञ करबला, सभिनी छॾे न वञ करबला। इमाम हुसैन त फरमाए इन अल्लाह माना, मूंखे ख़ौफ़ इन जे करे कोन्हे जो मां हुसैन ऐलान थो कयां दुनिया में मूंसां गॾु केरु हले न हले, पर हुसैन खे यकीन आहे मुंहिंजो रब मूंसां गॾु ज़रूरु आहे। हुसैन खे यकीन आहे त मुंहिंजो ख़ालिक़ मूंसां गॾु आहे। सुञाणो करबला खे, करबला सुञाणो जो नालो। मूं राति में हिकिड़ो जुमिलो चयो न, छो त ओसी ताईं हक़ अदा नथो थिए जेसि ताईं मक़सद हुसैन ते इंसान न ॻाल्हाए। जेकॾहिं मूं राति चयो न हलण वारो, ईरान जो हिकिड़ो आलिम आहे आयतुल्लाह बंतानी, ॾाढो कमाल जो आलिम आहे, उन हिकिड़ो जुमिलो लिखियो आहे, अजीब जुमिलो। तो फर्श अदा ते वेहण वारा तूं पंहिंजे पाण खे सुञाण त अलाह तुंहिंजी मंज़िलत कहिड़ी ठाही आहे।
कहिड़ी ठाही आहे हू वाक़ियो जेको लिखे थो चए थो कबीले बनी असद वारा इहा त मशहूरु ॻाल्हि आहे इमाम हुसैन जेॾी महिल ॿ मुहर्रम ते करबला खे ख़रीद कयो इहा ख़रीद करे जागिर अली अकबर जे नाले ते लिखाई पोइ इमाम जेका हुननि जा वसियत कई मौला हुननि जेका वसियत कई उन वसियत में इहा जुमिला हा त बनी असद जा कबीले वारो मुंहिंजा अज़ादार हुसैन जा महिमान बणिजी ईंदा 3 ॾींहं तव्हां उन्हनि खे महिमानी खारायो इहा मशहूरु ॻाल्हि आहे इहा मसाइलनि में बि पढ़ी वेंदी आहे फज़ाइलनि में बि पढ़ी वेंदी आहे चए थो उन ॾींहं खां वठी इहे बनी असद कबीले वारा इन ॻाल्हि खे गौर ऐं फ़िकुर सां ॿुधिजो भले इहे ॻाल्हियूं ॻाल्हाइण जहिड़ा ज़रूरी न आहिनि ऐं न वरी मां उन्हनि ख़तीब मां चई आहियां जो हरू हरू मां चवां त अञा लफ़्ज़ मुंहिंजे ज़बान में अदा न थिए तव्हां हरू भरू वाह कयो इहे हर साल इहे कंदा छा आहिनि पाण में हसब तौफ़ीक़ फोड़ी कंदा आहिनि बनी असद जे कबीले वारा पोइ उहो फोड़ी करे इहे 3 ॾींहं इमाम हुसैन जा महिमान 13 तारीख़ ते निकिरंदा आहिनि पंहिंजे इलाइक़े मां 16 तारीख़ ताईं उहा महिमान नवाज़ी कंदा आहिनि उते ई हिकिड़ो आलिम दीन बि वठी ईंदा आहिनि पोइ उहे सॼा ख़र्चा ख़राजात कढी बचियल पैसा उन आलिम ख़तीब खे ॾेई छॾींदा आहिनि इहो हुननि जी रविश आहे 1400 साल खां वठी उन्हनि जी रविश आहे हिकिड़े साल इहे थियो जो एतिरा आज़ादार इमाम ते वधिया जो जेका बि हुननि जी प्रॉपर्टी हुई पैसा गॾु थियल हुया उहे उन इंतज़ामात में ख़तमु थी विया उन आलिम वारा पैसा कोन बचा उहे आलिम वटि आया चइसि मसइलो इहो थी पियो आहे असां अंदाज़ो हिकिड़ो लॻायो हो कुदरत खे मंज़ूर का ॿी शइ हुई तव्हां ते न्याज़ ॾियण जे लाइ असां वटि पैसा कोन छो जो आलिम रब्बानी हो न हिन जो मसइलो ई कोन्हे मां मग़मूम इन जे करे कोन जो अलाह मुंहिंजे मथां अहसान कयो आहे जो मूं जहिड़ी नाचीज़ खे पहिरियां त अलाह चूंडियो जो उन्हनि हसन जो वकील बणाई जिन जो पहिरियों ज़ाकिर मुस्तफ़ा पाण ॿियो मुंहिंजे मथां इहो अहसान कई हूअ दुनिया जी आम सरज़मीनुनि ते वेही मां हुसैन जी फज़ीलतूं पढ़ंदो हुयुसि अलाह मुंहिंजे मथां करम कयो आहे जो सरज़मीन करबला ते वेही मां नवाब करबला जी फज़ीलत पियो पढ़ां जॾहिं हिते मूंखे पैसा न मिलिया मुंहिंजे लाइ को मसइलो कोन्हे त हीअ बनी असद जे कबीले जो सरदार थो चवे त जेकॾहिं मूं तोखे पैसा न ॾिना त इहा असांजी क़ौम जी तौहीन आहे असां वटि वरी इन जे लाइ ॿियो बि हिकिड़ो हल आहे हीउ जेतिरो कहिड़ो हल आहे जेको असां छा कंदा आहियूं जंहिं ॻाल्हि में खुटी पवंदा आहियूं न जंहिं ॻाल्हि में खुटी पवंदा आहियूं पोइ असां हिकिड़ो पूरी हिकिड़ी दरख़्वास्त ठाहे उन दरख़्वास्त जे हेठां मां हिन क़ौम जो सरदार सही करे इहा दरख़्वास्त खणी जनाब हबीब इब्न मज़ाहर जी सरीअ में उछलींदा आहियूं उहो मुंधल मसइलो असांजो जनाब हबीब इब्न मज़ाहर पाण ई हल करे ॾींदो जॾहिं मुंधल मसइलो आहे इहो जनाब हबीब पाण हल कंदो जी भले कयो उहा दरख़्वास्त लिखियूं उहा जनाब हबीब जे ज़रिए में उछलायूं ऐं चए थो मां उहो 13 मुहर्रम ते 16 ते निकितुसि आयुसि पंहिंजे घर 19 तारीख़ या 18 तारीख़ अध राति जे टाइम ते जो मां आलम निंड में हा इहे जनाब हबीब इब्न मज़ाहर नूरानी चहिरे ते साम्हूं जे मथां अची बीठो मूंखे चई आलिम रब्बानी उहो आलिम दीन तोखे ॾियण जे लाइ पहुची क़ौम वटि पैसा कोन हा इमाम हुसैन जो इंतज़ाम कयो त फलाणे इलाइक़े मां जेको काफ़िलो बि आयो उन काफ़िले में हिकिड़ो मोमिन अहिड़ो हो जंहिंजो डायरेक्ट कनेक्शन इमाम हुसैन सां हो छो जो हिकिड़ी ज़रियत हिकिड़ा हूंदा आहिनि ज़रियत ई महदूद हिकिड़ा इमाम हुसैन जे क़दमनि ताईं महदूद हूंदा हिकिड़े जी पहुचे ज़रिए इमाम हुसैन ताईं हूंदी आहे हिकिड़ा इमाम हुसैन जी इमाम हुसैन जी कचहरीअ जा मोहर बि हूंदा आहिनि जो त इमाम हुसैन जो इंतज़ाम कयो उन ते इहो अमर पुॼाई त इहा जेका तो पास पासी आहे न इहे पैसा मुंहिंजी ज़रिए ताईं न पुॼाइजा इहे पैसा फलाणे आलिम खे वञी ॾे त हुन आलिम चयोसीं मूंखे पैसे जी ज़रूरत न आहे इहे मुंहिंजे मथां अलाह इहो अहसान कयो जो मां सरज़मीन करबला ते हुसैन जी फज़ीलत जा इहे क़सीदा पढ़ी मोटी आयो आहियां करबला जे हुसैन मुंहिंजे मथां इहा अदा कई जो हबीब जहिड़ी अज़ीम हस्ती मां गुनहगार जो महिमान बणे पियो आहे मूंखे पैसा छा खपनि एॾो ई न आहे तूं तेरे पैसा वठ चए थो जेकर मूंखे ॾियणु चाहींदो न मुंहिंजे हिकिड़े सवाल जो जवाबु ॾे इहो सवाल जो जवाबु ईअं सम्झ मुंहिंजी मजलिस जी फीस आहे चई कहिड़ो चए थो हबीब जनाब हबीब खे चए थो जनाब हबीब खे चए थो हबीब करबला जे 72 में जेके बि विढ़िया न अहल बैत खे छॾे करे बनी हाशिम खे छॾे करे चए थो मूं पंहिंजे पूरी हिन ज़िंदगी में तहक़ीक़ कई आहे एतिरा इनामात एतिरियूं इनायतूं करबला जे ॿिए कंहिं शहीद ते कोन्हनि हुसैन जूं जेतिरियूं हबीब तुंहिंजे मथां हुसैन जूं इनायतूं जनाब हबीब चए थो कीअं
जब पहिरीं इनायत इहा आहे त तुंहिंजो बचपनो इमाम हुसैन सां गॾु थियो। ॿी इनायत तुंहिंजे मथां हुसैन जी आहे जो हुसैन इश्क में मरी वियो हुई। ये ॿुधी न ॻाल्हि जनाब हबीब जी दावत कई, इमाम हुसैन जी हबीब दावत कई हुई। इमाम हुसैन जे इश्क में छत ते चढ़ियो, किरियो, मरी वियो। इमाम हुसैन फरमायो पंहिंजे नाने खे त ओसी ताईं न खाईंदुसि जेसिताईं हबीब न ईंदो। जनाब हबीब जे पीउ कफन में ढके रखियो हो त जेकॾहिं ॿुधायां त हुसैन खे त हबीब दुनिया छॾे वियो आहे त पोइ मुंहिंजी महिमानी कोन खाईंदो। इमाम हुसैन जी ज़िद हुई त जेसिताईं हबीब न ईंदो तेसिताईं न खाईंदुसि। पोइ सॾु करे चई हबीब कीअं थो थी सघे हुसैन पहुतो हुजे तूं न अचे। रिवायत माना हिन ॿधल बंद कफन जा टोड़े बचपन में हबीब हुसैन ते पहुतो। तुंहिंजे मथां इहो अलाह जो एहसान, मौत खां पोइ वरी तोखे हुसैन हयाती वठी ॾिनी, वरी इहो बचपन जो सफ़र जवानीअ ते रहियो, वरी अलाह तव्हांखे जुदा कयो, वरी 2 मुहर्रम ते ख़त लिखे 8 मुहर्रम ते हुसैन थी पहुते। ॾिसो इनायत मणी अच जो हबीब जे सवाल खे ध्यान में रखिजो ऐं पंहिंजे पाण खे बि असां ॻाल्हायूं त अलाह असांखे चूंडियो केतिरो बुलंदा, असां किरिया केतिरा पिया आहियूं। हबीब इहो अलाह तुंहिंजे मथां इहो एहसान कयो जो तूं वरी इमाम हुसैन सां गॾु करबला में उठे, ज़ीन छॾे ज़मीन ते आए, इमाम हुसैन तुंहिंजे सर मुबारक खे खणी पंहिंजे झोली मुबारक में रखियो ऐं ये शाहिद ॾिनई अंत तख्तमुल क़ुरान फी रकातिन वाहिदा। हबीब तूं हुसैन जो उहो फौजी हई हिकिड़ी रकात में पूरो ख़त्म क़ुरान जो कढी पोइ तूं ॿी रकात शुरू कंदो। इहो तुंहिंजे मथां हुसैन जो करम हो। हबीब एतिरा तुंहिंजे मथां करम थिया, भला मूंखे एतिरो ॿुधाए तूं जेका दुनिया में तमन्ना हुजे अहिड़ी जेका तूं न करे सघियो हुजे, मूंखे रुॻो इहा तूं ॿुधाए त मां उहा तुंहिंजी तमन्ना पूरी करे मां करबला जे ग़ुलामनि जी लिस्ट में नालो लिखारायां। का तमन्ना अहिड़ी जेका तुंहिंजी रहंदी वई हुजे, छो त हाणे त दुनिया में त हबीब आहे कोन जेको चवे त साईं मूंखे फलाणी शइ खपे। मोए खां पोइ वधि में वधि इंसान एतिरी तरक़ी करे सघे थो जो मक़ाम आला इलीन ताईं पुॼे त जेको हुसैन सां गॾु ॿुठो आहे लाज़मी हुते आहे। हाणे हबीब छा चवे, सवाल आहे इहो, छा चवे इन आलिम दीन खे त फलाणी हसरत मुंहिंजी रहिजी वई आहे। मूंखे अमीर मौला जी इज़त जो कसम आहे, इरफानी जुमिलो करबला जी पूरी सरज़मीन मां मुंहिंजी तहक़ीक़ में अहिड़ो को गुज़रे ई कोन्हे। जनाब हबीब थधो साहब हिकिड़ो जुमिलो चयो त हा हिकिड़ी तमन्ना मुंहिंजी रहिजी वई आहे। चए कहिड़ी? तो इहा तमन्ना उहा आहे जेको हर अज़ादार हुसैन जो ॿियो कंदो आहे पर हुनखे ख़बर न हूंदी आहे। कहिड़ो? चए थो मुंहिंजी हसरत रहिजी वई त मां हुसैन जे ग़म में रोई कोन सघियो। हसरत चए थो मुंहिंजी हसरत रहिजी वई त हुसैन जे ग़म में मां रोई न सघियो। चए थो कीअं न रोई सघे? चए थो अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे, इन जे करे कोन रोई सघियुसि। चए थो इन जे करे कोन रोई सघियो आहे जो मां हुसैन खां पहिरियां दुनिया छॾे हलियो हुयुसि। चए थो इन रोअण में कहिड़ो राज़ लिकियलु आहे? चए थो करबला जे इन करीम करबला जे दस्तरख़्वान ते जेॾी महिल तव्हां फर्श ते वेही रोईंदा आहियो न त तव्हांखे पंहिंजे मंज़िल जी ख़बर ई कोन्हे। चए थो जेॾी महिल इन फर्श ते वेही रोईंदा आहियो त अर्श वारा तव्हांजी इन कचहरीअ खे ईअं ॾिसंदा आहिनि जीअं फर्श वारा तव्हां चोॾीह जे चंड खे ॾिसंदा आहियो। चए थो मुंहिंजी हसरत आहे, अलाह जे करे मूंखे ज़िंदगी ॾे। जनाब हबीब चए थो इन फर्श ते वेही हुसैन जे ग़म में कूकू करे रोआं। इहो ई त राज़ आहे न रोअण जो। सादिक़ जहिड़ो इमाम रोए हा, सजाद मौला 36 सालनि ताईं रोअंदो रहियो। इहो रोअण जो राज़ आहे जो पर्दा ग़ैबत में इमाम ज़माना जुमिला था फरमाइनि त ॾाॾा तुंहिंजे ग़म में रोई रोई पाणी ख़तमु थी वियो आहे, हींअर रक्त पियो थो रोआं। केतिरियूं क़ुर्बानियूं इमाम हुसैन जूं, उहे बि करबला में ॿुठा जेके माउ खे माउ बि सॾे न पिया सघनि। जेॾी महिल इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जन हल मिन नासर यनसुरना जी सदा ॾिनी त साइण रुबाब सलामुल्लाह अलैहा इहा वफ़ादार बीबी एतिरी चवंदा वफ़ादार ऐं साबिर बीबी आहे, एतिरी साबिरा बीबी आहे। जेॾी महिल कैदुनि भाई मोटी हुई न करबला जी सरज़मीन ते वेही सजाद खे चयो सजाद बचड़ा कुझु न थी घुराए, एतिरो थी चवां सजाद मुंहिंजी तमन्ना आहे मूंखे मदीने वठी न हले। इन जे करे जो मुंहिंजो मदीने वारे सैद अंदरि रिश्तो ई ख़तमु थी वियो आहे। उहा बीबी इन ख़ैमे में ईअं पई थी घुमे जीअं पखी पिंजरे ते चौधारी घुमंदा आहिनि। न पोइ कई इमाम हुसैन जे मौला त
तहां हल बिनास यन सुरना जी सदा था ॾियो मुंहिंजे असगर खे झूले में चैन नथो अचे। रिवायत जुमला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजो सगीर पुट खणी करबला ॾे हलिया। मौला फरमायो रुबाब ॾे असगर पाणी पीआरे अचांसि। रिवायत जुमला है जनाब अली असगर के रुबाब साण खयो सुकन हथन सां कंगी ॾिनेसि। कंगी ॾेई तैयार करे इमाम हुसैन ॾे वधाई बिस्मिल्लाह मौला। मौला फरमाइनि था रुबाब मूंखे एतिरो ॿुधाए त पुट खे कंगी छो ॾिनई। साण फरमाए थी इन जे करे मतां दुनिया चवे त माउ खां लिकाए असगर खणी आयो हो। जनाब अली असगर के खणी इमाम हुसैन थोरो ई अॻिते वधिया। पोइते जो मुंहुं फेराए ॾिसनि रुबाब साइण जो हिकु हथु जिगर ते आहे, ॿियो हथु कमर ते आहे, ज़मीन ते वेही कुरलाट करे असगर जी अम्मा पई थी रोए। मौला फरमाईंदा रुबाब जे नाराज़ आहे त पुटु संभाल। साण फरमाईंदी मौला मूंखे तुंहिंजे इमाम जो कसम आहे नाराज़ न आहियां। रुबाब जे करे नाराज़ न आहीं त पोइ ज़मीन ते छो वेठी आहे। साण फरमायो मौला तूं पुटु खणी हले। मूंखे नबी जी हदीस यादि आई। नबी जी हदीस आहे हैवान खे कुहो त बि पहिरियां पाणी पीआरियोसि। मौला मां रोवां थी मुंहिंजो असगर 3 ॾींहंनि जो प्यासो आहे। रोअण वारो हथनि ते खणी जनाब अली असगर खे इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम फ़ौज अशकिया ॾे वधियो। अम्र इब्न साद ये बेहया फौजन सां ॻाल्हाए थिए थो। हुसैन जा सिपाही मारिजी विया आहिनि। लॻे थो हुसैन क़ुर खणी पियो थो अचे। इमाम हुसैन जुमला फरमाया बेहया ही क़ुर कोन्हे पर क़ुर जो आख़िरी पारो ज़रूर आहे। कलाम कयो जनाब अली असगर। तसलसल पैदा थियो फौज अशकिया में। अम्र बिन साद हुरमल खे सॾे चए थो अॻिता कलाम अल हुसैन। हुसैन जे कलाम खे क़ता कर। रिवायत जुमला हिन वॾो तीर अंदाज़ हो। तीर कमान में हे निशानियूं ॼमाई। तीर ज़मीन ते आयो, ॿियो ज़मीन ते आयो, तेॾी महिल 3 तीर ज़मीन ते आयो। अम्र बिन साद बेहया क़रीब अची चए थो हुरमला तो जहिड़ो तीर अंदाज़ आहे पर तीर छो थो किरे त तोड़े जो ज़ालिम आहे। गर्दन झुकाए चए थो तोखे ख़बर कोन्हे मुंहिंजी जॻह ते अचु। इन कारे खेमे जे दरवाज़े ते अलाह ॼाणे माउ आहे अलाए भेण आहे जेको इन खेमे जो परदो हिलाए चवे थो ओ बेहया छा तूं साहिब औलाद न आहे। मुंहिंजी झोलीअ जी रांदि आहे असगर। अम्र बिन साद बेहया छा कयो रुमाल खईं हुरमला जे अखियुनि ते ॿधी चए थो हाणे निशानो जोड़। रिवायत जुमला आहिनि जनाब अली असगर जी अम्मा बि तीर अंदाज़ ॼाणींदी आहे। तीर जे रुख खे ॾिसी जनाब अली असगर खे सॾु करे चई असगर इन तीर जो अंदाज़ो ग़लति आहे। ईअं न थिए जो तुंहिंजे हूंदे मुंहिंजे शबीर खे लॻे। तीर लॻो तहां असां आमाले आशूरा कंदा आहियूं। 7 मरतबा अॻिते ईंदा आहियूं, 7 मरतबा पोइते। पुट हथनि ते खणी शबीर मौला केॾी महिल अॻिते थो अचे केॾी महिल पोइते थो अचे। फरमाए थो अंदरि खणी वञा जो कोई न मरे मता माउ मरी वञेसि। दरवाज़े ते बीही फरमाए अरबा तुंहिंजो थोराए थो। मौला कहिड़ो थोरो। मौला फरमाइनि था रुबाब काई बि मां पुट ईअं न ॾींदी आहे जीअं तो ॾिनो आहे। साइण फरमाए थी मौला थोरो मुंहिंजो न ॻाए त थोरो ॻाइण तुई उन भेण जो ॻाए जंहिंजी फजर जी नसुल मुकी वई। मुंहिंजे करीब अची चवंदी अम्मा कॾहिं असगर पंथ कंदो कॾहिं तोखे माउ सॾींदो। अजर को मिला ज़हरा जीअं जो साइण रुबाब फरमाया मौला थोरो त तव्हांजो आहे मोते। मौला फरमाइनि था रुबाब कहिड़ो थोरो। साइण थी फरमाए मौला कन जा पंथ करे विया मुंहिंजे खे खणी वए। अच्छा मौला कीअं आया आहियो। मौला फरमाइनि था रुबाब कम पाहिनि मां अकेलो। मौला कहिड़ा कम आहिनि। मौला था फरमाइनि रुबाब एतिरो ॿुधाए पुट छलिया या कबर खोटिया। साइण थी फरमाए मौला पुट तूं झल कबर ॼाणे या मां ॼाणा। मौला था फरमाइनि रुबाब जे तोखां कबर खोटणा या चवंदा एॾो ग़रीब हो जो माउनि खां कबरूं। रुबाब पुट तूं झल कबर मां थी खोटियां। रिवाजा जुमला आहिनि जीअं जो हुसैन मौला कबर खोटी। जेॾी महिल मिटी ॿार रखी चोथे आसमान ते जिब्रील ताज लायो उछलायो आहे। सजदे में सर रखी दुआ थो करे मुंहिंजा अल्लाह या मौत ॾे या मोकल ॾे थो वञासि। जिब्रील आयो अब्बास जी सूरत बणाए हथ में हथ ॾेई चवे
पुत्र जाने या मां जाना। आखिरी रिवायत मौला ता फरमाए जिब्रील तू जिब्रील मां हुसैना जिब्रील अल्लाह जो ना थी अब्बास बणजी ना। मौला कहिड़ी मजबूरी आ मौला ता फरमाए तू गाज़ी बणजी आयो मता मुंहिंजी ज़ैनब ॿाहिर ते कब्र थी तयार पुट के कब्र में हुसैन लाथो नंढड़ा पेर ढकिया मां ॾिसंदी रही गोडन ताईं मिटी आई मां ॾिसंदी रही जेॾी महिल छातीअ ते मिटी आई रुबाब साईं ॾिसंदी रही जेॾी महिल मुंहं में मिटी आई रुबाब उथी हली मौला जा फरमाइनि रुबाब काॾे थी वञे रोई थी फरमाए मुंहिंजा अल्लाह तूं जो बेपरवाह अला लअनतुल्लाहि अला क़ौमिज़ ज़ालिमीन व सयअलमुल लज़ीना ज़लमू व युनक़्क़िबून।